तू विछड़ी वे मामा त वरी सुबह न थी। हा तू विछड़ी वे मामा त वरी सुबह न थी। बस रात ई थींदी वई हर रात खां पोइ। साईं मुंहिंजा पंहिंजे प्यारे मामे मरूम गुल मोहम्मद नोड़ी ऐं ॻोठ मिठड़ियो सलीम जी ढाणी जे मरूम मोहम्मद इसहाक नोड़ी जी यादि में नैणनि मां नीर हारे ॻोठ कीतार खां प्यारो दोस्त मक़बूल अहमद नोड़ी ही तहरीर लिखे थो। ऐं हिन तहरीर जे लाइ फरमाइश कनि था जलालुद्दीन नोड़ी, जमालुद्दीन नोड़ी, लियाकत अली नोड़ी, तालब नोड़ी ऐं रब नवाज़ नोड़ी, मुस्तफ़ा नोड़ी, मोहम्मद याकूब नोड़ी ऐं मुमताज़ नोड़ी। गिचीअ में मूं हुयो पातो ऐं सीने साण हो लाथो। मुंहिंजो मामू कल मूंखे हथनि में हार वांगे हो। हा मामा तूं असां सभिनी खे बि हमेशह हमेशह लाइ रुआणे हलियो वे। अॼु खेसि यादि कंदे चंद लफ़्ज़नि जी भेटा ॾियां थो लिखण लाइ त तूं ते किताब लिखजनि तॾहिं बि थोरा थींदा। छो त तूं गुलाब जे गुल जहिड़ो मोती जे दाणे जहिड़ो मोड़ माण्हू है। तूं हर दिलि जी धड़कन है। मुंहिंजा महबूब प्यारा मामा अॼु वरी तुंहिंजे ओचिते विछोड़े खे कई साल लंघे विया। अॼु वरी तुंहिंजे यादुनि जा पोपट मुंहिंजे घायल मन खे घेरो करे रहिया आहिनि। जंहिंमां आऊं भटकियल मुसाफ़िर जियां पंहिंजो पाण खे छॾाइण जी नाकाम कोशिश करे रहियो आहियां। ऐं मुंहिंजे उदास अखियुनि में तुंहिंजी तस्वीर जा अक्स साम्हूं झिरमिर करे रहिया आहिनि। ऐं तूं उन चंड जियां पियो लॻी जंहिं ते कारनि ककरनि जो घेरो छायल आहे। ऐं आख़िरकार उहो वैशी घेरो पंहिंजी गिरफ़्त में वठे तीअं जो तीअं तूं असां खां परे अहिड़े देस मां वियो आहीं जंहिंमां अॼु ॾींहुं ताईं को बि वापसि न आहे वरियो। पर मामा छा कजे, तुंहिंजी त क़िस्मत ई अहिड़ी हुई। तुंहिंजी क़िस्मत में जेको तूफ़ान आयो उहो तोखे त पाण में लोड़े हलियो वियो, पर तूं असांखे जेको ॾुखनि जी बरसाति ॾेई वे तंहिंखे भला केरु थो रोके सघे। मुंहिंजा प्यारा मामा तूं ओचितो ई ओचितो असां खां ईअं जुदाई कंदे असां इहो कॾहिं तसवर ई न कयो हो। अञा त तोखे असां सही माना में सम्झियो ई कोन हो त तूं हिकु नायाब क़िस्म जो हीरो आहीं। तूं त सरापाए सोन आहीं। तुंहिंजो उथण वेहण माण्हुनि सां मिलण में जेका पंहिंजाइब आजिज़ी ऐं निवड़त हुई सो त शायदि ई कंहिंमें हुजे। हा मामा तुंहिंजी मुख़्तसर ज़िंदगी में हसरतूं ऐं अरमान अलाए त कहिड़ा हुआ जंहिंखां असीं बेख़बर आहियूं। पर तूं असांखे जेको मोहबतूं अर्पियूं उन जो काथो असीं नथा लॻाए सघूं। ऐं तुंहिंजे कुरब जा एतिरा कर्ज़दार आहियूं जो लाहिण नामुमकिन आहे। हा प्यारा मामा तुंहिंजे अणमुदाए ते मौत असांजे अंदर खे झोरे विधो आहे। ऐं अहिड़ी कैफ़ियत आहे जीअं कूंजनि जी कतार में का कूंज अलॻि थी वञे ऐं ॿियूं कूंजूं उन जे जुदाई में तड़पण लॻनि ऐं सोगे मंज़र निमा हुजे। ए मौत तो में मौत पवे तूं आहीं ओचितो अहिड़ा सिकंदर मारिया अॾा हींअर मोट। बस प्यारा मामा तूं उन जुगनू जियां हुए जेको कारी अंधारी राति में मुसाफ़िर पखियुनि खे पंहिंजी राह ॾेखारण में सहारो थिए थो। पर तूं न आहीं त हाणे असांजी अंधेरी राति में जुगनू केरु थींदो। तुंहिंजनि ईदनि में असांजूं ईदूं हुयूं, तुंहिंजनि ख़ुशियुनि में असांजूं ख़ुशियूं हुयूं। बस मामा तो सवाइ कहिड़ियूं ईदूं कहिड़ियूं ख़ुशियूं कजनि। ऐं हाणे असांखे पंहिंजी ज़िंदगी बि बेमानिया बेरंग पई लॻे ऐं बहारे मौसम ख़िज़ां पई लॻे। असीं उन्हनि सुकनि पननि जियां विखरी विया आहियूं जंहिंखे को मेड़े गॾु कंदो सो बि साड़ण लाइ। छो त हाणे उहो को बि रस्तो न आहे रहियो सवाइ लुड़कनि जे कुझु न रहियो आहे। छो त असीं हाणे अनमोल हीरो विञाई चुका आहियूं। मुर्शद लतीफ़ केॾो न सच चयो आहे। अॼु न ओताकुन में तालिब तवारीन आदेसी उथी विया मरियूं मुंहुं मारे जे जीअ खे जियारीन से लाहुती लॾे विया। अल्लाह पाक खां दुआ आहे त शाल रब करीम मुंहिंजे प्यारे मामनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।